इजाजत दी दो अल्लाह रबानो कखारी वाली कोर्ट लगंदी अल्लाह दे बारगाह में सब असा हाजिर थी ना से दुनिया दे अंदर जेरा आयो इन दुनिया दे अंदर जेडी मन मौत अची हो त कब्र के हवाले थी वींदा से वरी जेडी मन क़यामत वारो दी गलम बाबा फरमाई दो जिते भी कब्र में सजा पिया हुंदा आरामी हुंदा अल्लाह सभनी के कब्र मा उठारी दो ओहे सब कब्र मा उठी करे रब जे बारगाह दे तरफ ईंदा अल्लाह जे कुरान फरमायो व नुफिख फिस्सूर फइदा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून कालू या वैलना मन बअसना मिन मरकदिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सलात मुझे सोहने नबी जी दवा भी आहे दुआ भी आहे कथे बनाए करने संपान रल जी पान पढ़ दो खुदा भी आहे बेशक कुछ नहीं पहरिया एकड़े लाल जे मौलवी सलात जी बेअदबी कई देर घड़ी कान गुजरी 2 महीना गुजरिया मौलवी के मोह तो खसे पार्टी मा कढी चढ़ियो अल्लाह सलात जी बेअदबी कंदो उनके इज्जत में न दी ओ अरशद दे फरिश्ता सारल जी अल्लाह पढ़े तू न पढ़ी अरशद फरिश्ता सारल जी अल्लाह पढ़े तू न पढ़ी जेके अजबी अल्लाहुम्मा सल्ली अला सल्लवात सगोरी पढ़ंदा है होंदा हर इंसान का आसूदा औखी में बिन अड़ता है वो कुछ सोच कर करे कि अखी मिठो माखी बजे माना रखे सजो दी है गुलन जा रस चूसे तो इश्क की झाड़ी चढ़ता है तू मानो महबत में मख मारे दिल पर हबीब जी मोहब्बत दे आमीन छो अल्लाह रबानो क़यामतारो ॾींहुं थींदो अल्लाह सभिनी खे कब्रनि मां उथारींदो मुंहिंजे रब जे क़ुरान फरमायो मन नुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून जेड़ी कब्रनि वारनि खे कब्रनि मां उथारियो वेंदो सब मुंहिंजे रब जे बारगाह जे तरफ़ हलंदा जेड़ी जो हलंदा एक बे का पुछाऊं कंदा रहंदा बाबा असा त सुता पिया हासीं असा त निंद्र पिया हासीं असा के पंहिंजे निंद्र मां जागायो केर असा के पंहिंजे निंद्र मां उथारियो केर उनखे कुदरती तौर ते जवाब मिलंदो हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून ही मुझे रब जो कुदरती कानून अल्लाह असां जेको वाइदो कयो हुनजो वाइदो पूरो थी रहियो आहे अल्लाह रबानो सब मुझे रब जे बारगाह में ईंदा ऐं इन जगह ते मुझे उस्ताद मोहतरम फरमायो ओ मुर्दा कब्र मां जद उथंदा महशर जे मैदान दे हलंदा ऐं मुर्दा
महशर जे मैदान दे हलदा पेरे बंद करे हेठ कंध करे पेरे बंद करे हेठ कंध करे इंदा अल्लाह जी अदालत में असा होंदा सी ज़ियारत में गुरबदार नबी बुरदबार नबी वफादार नबी शफादार नबी कट्ठे होते तो क़यामत में असा होंदा सी ज़ियारत में वरना सख्त दुखी साथ में असा होंदा सी ज़ियारत में ज़बान जे ज़रिए अल्लाह रबानो ॻाल्हायूं था ज़बान जे ज़रिए कचहरी पिया ॿुधायूं त ज़बान जे ज़रिए वॾे फरमा जेॾी क़यामत वारो ॾींहुं थी वियो हिन ज़बान खे तालो लॻी वेंदो ज़बान बंदि थी वेंदी हथ ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा जिते रब जी बारगाह में इंसान जा उज़वा गवाही ॾींदा मूं जहिड़े गुनहगार जा गुनाह ज़ाहिर थींदा अल्लाह जे क़ुरान फरमायो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून पेर ॻाल्हाईंदा हथ ॻाल्हाईंदा जेड़ी गल जो पंहिंजा हथ ऐं पेर ॻाल्हाईंदा गुनाह ज़ाहिर थींदा हे ज़ाहिर थींदा ऐं पंहिंजा उज़वा गवाही ॾींदा मुंहिंजा ज़ाहिर थींदा साईं पंहिंजा उज़वा गवाही ॾींदा मुंहिंजा